हज़रत राबिया बसरी पंहिंजे दौर जी हिकिड़ी वॾी बुज़ुर्ग औरत हुई। हिकु दफ़ो कंहिं जाइ ते मौजूदु हुई त उतां हिकिड़ो नौजवान गुज़रियो जंहिंजे मथे में पटी ॿधल हुई। हज़रत राबिया बसरी उन खां पुछियो त पुटु छा थियो आहे? उन नौजवान ॿुधायोसि त मूंखे मथे में सूरु आहे, पर शदीद सूरु आहे ऐं अहिड़ो सूरु आहे जो इन खां पहिरियां कॾहिं बि अहिड़ो सूरु न पियो हुयो। हज़रत राबिया बसरी उन नौजवान खां पुछियो त तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? उन नौजवान ॿुधायोसि त मुंहिंजी उमिरि 30 साल आहे। हज़रत राबिया बसरी उन नौजवान खे चयो त 30 सालनि ताईं तोखे कॾहिं बि मथे में सूरु न पियो ऐं इन तरह जी शदीद तकलीफ़ न थी, तो कॾहिं अलाह ताला जे शुक्र जी पटी त कान ॿधी। अॼु जेकॾहिं पहिरियों दफ़ो तोखे मथे में सूरु पियो आहे ऐं शदीद मथे में सूरु पियो आहे त तो शिकायत जी पटी ॿधी छॾी आहे ऐं अलाह ताला खां शिकायत करणु शुरू कई आहे त तोखे तकलीफ़ थी आहे। दोस्तो, इन ॻाल्हि में कोई शक न आहे त पंहिंजी पूरी ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ जा 24 कलाक अलाह ताला असांखे लातदाद नेमतूं ॾिए थो, लातदाद नेमतूं अता करे थो ऐं लातदाद नेमतूं मुहैया करे थो, पर असां कॾहिं बि उन्हनि जो शुकुरु न आहियूं कंदा। ऐं जॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता का तकलीफ़ अची वेंदी आहे त असां वॾियूं रड़ियूं कंदा आहियूं ऐं अलाह ताला खां शिकायत कंदा आहियूं त असां तकलीफ़ में मुब्तला थी विया आहियूं।